नाज़िन चूंडको में गोठन पारा अरब शिकारन जे सहूलतकारन जी ज़ियादतिन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सीलदार ॾिसूं था जावेद गोपांग जी हीअ रिपोर्ट। असां मौजूद आहियूं चूंडको थर जे खेराऊ गढ़ वारे इलाइक़े में अरब शहजादनि जे रखनि जे ज़ुल्मनि खिलाफ़ थरी मारवाड़ा सरप एहतजाज बणियल आहिनि। अचो त इन हवाले सां हिननि खां ॻाल्हि ॿोल पुछंदासीं हिननि जो छा चवणु आहे। अरबनि जा वठा आहिनि, असां त नाजाइज़ी करे माल नथा ॿाहिरि कढणु ॾियनि। को बि तड़नि ते असां जेको पाणी था वहायूं त पोइ उते तंग था कनि। हिते ॿार बचो असांजो वञे थो लही साफ़ नथो करे, ऐं जेको धनार थो वञे उनखे ॿधी था छॾीनि। विहारे नाजाइज़ूं करे 4-4 कलाक उन्हनि को मोबाइलूं कढी गोदनि मूं उन्हनि खे ॿधी था छॾीनि। रखा जेके आहिनि जे उहे असां त नाजाइज़ूं असां SP साहिब खे ॾियाजी साहिब खे सखर, पर असां सारी जमायत खे पीर साहिब खे अर्ज़ु था कयूं त असां सां नाजाइज़ी वॾी आहे। असांखे रखनि ऐं बरोचनि वध में वधि तंग कयो। इंसाफ़ असांजो थियो वञे। हुकूमत खे असांजी अपील आहे त असां सां हक़ कयो वञे। असां इहे जेके अरबनि जा वाठा आहिनि हिननि सां नाजाइज़ी कया, हिननि जा राखा आहिनि, हिकिड़ो ज़हीर आहे दस्ती, ॿियो अलाइनो बंबरो, ॿियो मुमताज़ पयार, इहे कुझु ॿिया बि नंढा माण्हू गॾु आहिनि। असां ते बाक़ाइदा हिननि विड़िया आहिनि, मारिया आहिनि। असीं सुबुह माल ॾे वियासीं, माण्हू हितां बंडारण असांजा तड़ आहिनि। फ़ोन करे घुरायूं असांखां जेके पैसा मोबाइलियूं उहे बि खसे विया। असां विहारे छॾियूं तक़रीबन 3 कलाक 4 उन्हनि ॿियूं गाॾियूं घुरायूं, असांजी वॾी बेइज़ती कई अथनि। माल जे सहारे सां आया आहियूं, थर में वेठा आहियूं। जेके रखा आहिनि उन्हनि जी नाजाइज़ी आहे, असां सां वॾी नाजाइज़ी आहे। अॼु बि असां पंहिंजे माल जे ॻोल्हण मुताबिक़ मथे विया आहियूं। उहे असां सां विड़िया बि आहिनि, नाजाइज़ी कई अथनि, ॿधी विहारियो अथनि। तंहिंखां बाद में असां गवर्नमेंट खे अपील कयूं था त असांजो हक़ कयो वञे, इंसाफ़। हिननि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त अरब शहजादनि जा जेके राखा आहिनि ऋण ॿारे छॾियो आहे, असां सां वॾो ज़ुल्म करे रहिया आहिनि। ऐं असांजो जेके ॿकर या को माल वञे थो उहो बि काहे पर ॾाढ सां ऐं वञनि। हिननि जो इहो वधीक चवणु आहे त असां उते माल मोटाइण वियासीं त हिननि यगमाल बणाए ऐं असांखे जेके गिदे में सामान हुयो उहो फुरियो वियो आहे। हिननि SSP खैरपुर ऐं DIG सकर CM सिंध खां मुतालबो कंदे हिननि घुर कई आहे त हिन मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अल्ताफ गोपांग सां गॾु जावेद गोपांग, धरती TV चूंडको।